कोटड़ी साइड जे लखे आबादी रखंदड़ म्यूनिसिपल बोलाड़ी में 15 खां मथे कॉलोनियुनि में पीअण जे पाणीअ जी खोट ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जामशोरे पारां म्यूनिसिपल कमेटी ऑफिस आॾो कैंप हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एसटीपी जे अॻुवाणनि चयो त इहो ई मुतालबो आहे त जेको हिन साइड एरिया जे अंदरि मुख़्तलिफ़ कॉलोनी जे अंदरि तक़रीबन 5-8 सालनि खां वठी ही पाणी जो वॾो बहिरान जो वरी शदीद शुद्ध इख़्तियार करे वियो आहे। 2.5 लख जी आबादी मौजूदगी में हिते 90% मिल मज़दूर माण्हू रहे थो। उन जे बावजूद बि हिन जदीद दौर में हितां जो माण्हू पाणी जहिड़ी नेमत खां महरूम आहे। वाटर टैंक आहे, मुस्लिम टाउन वाटर टैंक आहे, पोपटगोट वाटर टैंक में इंतज़ामिया हथ सां पाणी बंदि करे छॾियो आहे। कराची वा पाणी सां भरियो पिया तरफ़ खां लॻाई वई आहे। उन में मुतालबो रखियो वियो आहे त MC बोलाड़ी में पाणी जेको आहे सो पहुचायो वञे। ऑफ पाकिस्तान खे मुतालबो कंदासीं त MC बोलाड़ी सिंध में नोटिस वठे, उन्हनि अमलदारनि जे जेको आहे सो हिसाब किताब उन्हनि खां वरितो वञे। बोलाड़ी म्यूनिसिपल कमेटीअ में पीअण जे पाणीअ जी खोट ख़त्म करे इंतज़ामी लापरवाही कंदड़ अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन रफ़ीक कोलाचीअ सां गॾु इस्माइल बारी जो सिंध TV न्यूज़ कोटड़ी।